अॼु असांजे माशरे में काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके साम्हूं वारनि जा रवैया बर्दाश्त न करे सघंदा आहिनि। हाणे ॾिसो न, उन संगत में जेकॾहिं अहिड़ा तव्हांखे रवैया पेश अची था वञनि या अचनि था, त सभ खां पहिरियों तव्हां पाण में फॉल्ट ॻोल्हियो त मुंहिंजी कहिड़ी ग़लती हुन जंहिंजे करे अॻिला मूंसां अहिड़ा रवैया था रखनि या अॻिला मूंसां अहिड़ा लहजा करे था ॻाल्हाइनि। जेसि ताणी तव्हां पाण में फॉल्ट न ॻोल्हींदव, पिया अॻिला तव्हांखे तकलीफ़ूं ऐं अज़ियतूं ॾींदा। जॾहिं बि संगत में वञो न, रस्ते में ॿ ॻाल्हियूं सोचींदा कयो। इंशाअल्लाह अल्लाह यकीन कयो न, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, तव्हां हिन ॻाल्हियुनि ते अमल कयो, तव्हांखे फ़ाइदो न मिले पोइ तव्हां मूंखे चओ। ख़ुदा जो कसम मुंहिंजी ॻाल्हियूं उहे अथव, तव्हांखे के दुनिया में माई जे लाल तव्हांखे अहिड़ी नसीहत न ॾिनी हूंदी। मां तव्हांखे उहे रस्ता थो ॾियां जेके तव्हांखे सुकून ॾियाराइनि। जीअणु चाहियो था न, मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल कयो। मुंहिंजो को तव्हां फलाणो लेखो कोन्हे को, मुंहिंजी का लालच न आहे, न मां तव्हां खां पैसो थो वठां। मां तव्हांखे हिकिड़ी सम्झाइणी थो ॾियां, ज़हनी मरीज़ इंसान पंहिंजे पाण खे पाण कंदो। बाबा अॻिले इंसान खे ज़रे जी बि ताक़त न आहे जो उहो तव्हांखे तकलीफ़ ॾिए। तव्हांजी पंहिंजी ग़लतियुनि जे करे, तव्हांजे पंहिंजनि रवैयनि जे करे अॻिलनि खे चानस मिली वेंदी आहे जो अॻिलो इंसान तव्हांखे घटि सम्झी उहे अल्फाज़ ॻाल्हाए वेंदो आहे जेके न ॻाल्हाइणु घुरिजनि। ॾिसो न, घर खां जॾहिं बि निकिरो संगत में वञण जे लाइ हिकिड़ो सोचींदा न, त ॿ ॻाल्हियूं तव्हां पाण हिकिड़ी सोचींदा कयो। कहिड़ियूं? त मूंखे उहे हाणे मज़ाक़ियूं न आहिनि करणियूं जेके मां संगत में पहिरियों कंदो। नंबर 2, त संगत में जॾहिं अॻिलो सुवाल करे या पाण में ॻाल्हाइनि था, जीअं मूंखे हक़ु आहे ॻाल्हाइण जो त मां ॻाल्हायां, ईअं बेफ़ुज़ूल बि न ॻाल्हाइजांइ। इन में बि ख़ामोशी इख़्तियार कर, तुंहिंजी इज़त बुलंद थींदी वेंदी, वधंदी वेंदी इज़त। तव्हां इहे ॻाल्हियूं यकीन कयो न, लिखी छॾिजो। ॾिसो न, होटल ते संगत में काॾे बि वञण खां पहिरियों इन पर्चे खे पंहिंजे गीदे में रख। जेके मां इहे ॻाल्हियूं कयां थो न, इहे पाण वटि लिखी गीदे में रख। तो इहो तरीक़ो इस्तेमालु कर। सिर्फ़ु 9 ॾींहंनि जो मां टाइम पीरियड थो ॾियां। 9 ॾींहंनि खां बाद में तूं पाण ख़ुदा जो कसम, मां कसम थो खणी ॻाल्हि ॿुधायांव, त पाण अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मूंखे चवंदो त वाह शेख ज़ुबैर, तुंहिंजी असांखे ॻाल्हि बाक़ाइदे फ़ाइदो ॾिनो। यकीन कयो, इहा दुनिया उहा आहे जीअं थोरो ज़रे जो मन तूं नफ़रत जो इज़हार कंदे, डबल ते तोखे नफ़रत जो इज़हार मिलंदो। जेकॾहिं तूं प्यारु ॾेखारींदे त तोखे डबल ते प्यारु मिलंदो। बाक़ी अॼु इंसान इहो थो सोचे त हर ॻाल्हि में मां सचो थियां, मां सचो थियां, मां सचो थियां। भाउ तुंहिंजी कुड़ी ॻाल्हि ते बि अॻिला सच थोरी सम्झंदा। संगत में इंसान पंहिंजा रवैया सुठा रखे, पंहिंजी हलचल सुठी रखे, अॻिले खे ॾिस त जवाबु ॾियण जो सुठो तरीक़ो करे। तव्हां जवाबु बि अहिड़ो ॾींदा आहियो जो अॻिले खे नफ़रत वहिजी वेंदी आहे। जवाबु ॾियण जा बि अंदाज़ हूंदा, लहजा हूंदा। जेकॾहिं अॻिले इंसान जे आॾो तूं पंहिंजा प्यार जा हिकिड़ा लफ़्ज़ कढंदे त अल्हम्दुलिल्लाह तोखे डबल ते प्यार जा लफ़्ज़ वापसि मिलंदा। थोरी तकलीफ़ महसूसु थींदई, छो त हिकिड़ो इंसानु जॾहिं नओं चेंज थींदो आहे न, त पोइ उन ते इहे साम्हूं वारा दोस्त थोरी उछल बि ॾींदा आहिनि, ऐं हाणे सुधरी वियो आहे, ऐं हाणे ईअं थी वियो आहे, ऐं हाणे हूअं थी वियो आहे। इहो 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं चवंदे, चौथे ॾींहं ते यकीन करे न, उहे पाण ई इज़त करणु लॻ। मां 9 ॾींहंनि जो टाइम पीरियड थो ॾियां, 9 ॾींहंनि जो। 9 ॾींहंनि खां 10 ॾींहं ते जेकॾहिं तोखे इहे माना रवैया, इहे ॻाल्हियूं तोखे नज़र अची वञनि न, तूं मूंखे चइजांइ। मुंहिंजे पेज ते अची तूं मूंखे जेको वणे थो लिखिजांइ कमेंट्स में। मुंहिंजो फ़र्ज़ु आहे हक़ ऐं सच जो जेको बि लेक्चर हुजे मां तव्हां ताणी पहुचायां। ज़हनी मरीज़ तव्हां पंहिंजे पाण खे पाण बणाईंदा आहियो। तव्हां ख़ुशि रखणु चाहियो था न पाण खे, त पंहिंजे अंदर मां फॉल्ट ॻोल्हियो जो अॻिलनि खे तकलीफ़ न ॾियनि। जेकॾहिं तव्हांजे अंदर में अॻिला हिकिड़ा वारा इंसान अहिड़ा बि हूंदा न जो पाण जेको ईंदो त न ॻाल्हाए वेंदा आहिनि, वरी जॾहिं अॻिले जी बारी ईंदी आहे त पोइ हुनजो बर्दाश्त न कंदा आहिनि। ॾिसो न, संगत में ॿियो त हथ जी मज़ाक बि न कंदा कयो। हथ जी मज़ाक तव्हांजी इज़त खे, वैल्यू खे ख़राबु कंदी आहे। हथ जी मज़ाक ख़राबु हूंदी आहे। हथ जी मज़ाक संगत में जाते हली न, त पोइ ॾिसो न, हाणे 4 माण्हू ॿिया बि तव्हांजे साम्हूं वेहनि था, पासे में आॾो पोयों वेहनि था, उहे बि ॾिसनि था तव्हांजे लक आहे। पंहिंजो ॾिसो न, होटलनि ते वेहण जे लाइ, हेॾे होॾे संगत में घुमण जे लाइ वाक़ई दोस्तनि सां ई मज़ो ईंदो आहे। बहरहाल पंहिंजी लिमिट जे हिसाब सां इंसान ज़्यादा तौर बि अगरि जिते 2 कलाक था वियो त उते कलाक वियो।
ज़्यादा तौर जेतिरो संगत में घणो हलंदो, छो त ज़्यादा विहण सां बि हाणे ॾिसो 60 मिंटनि जी जाइ ते तव्हां 80 मिंट वियो, 80 मिंट, हाणे 60 मिंट जेके कम जा हूंदा न उहे जल्दी गुज़री वेंदा, उहे तव्हांजी ॻाल्हियूं थी विया, उन में तव्हां उथी वेंदो 60 मिंटनि में न, त तव्हांजो हिकिड़ो फ़ाइदो थिए थो। 60 मिंटनि खां जेको 61, 62, 63 मिंट हलंदो न, इहे फालतू ॻाल्हियुनि जो हलंदो आहे। पोइ फालतू ॻाल्हियुनि में हिन जी गिला हली, हुन जी ॻाल्हि हली, हुन जी ग़ीबत हली, पोइ उन में इंसान खे घटिया क़िस्म जा अल्फाज़ बि ॿुधणा पवंदा आहिनि, घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाइणा बि पवंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां 60 मिंट वेंदो न, अञा थी सघे त 55 मिंट वे, इनशा अल्लाह तबारक अल्लाह हिन जो बि रिज़ल्ट त पाण अखियुनि सां ॾिसंदे। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।